अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जो प्रोमो न आयो। छा तकरार ड्रामो हिन हफ़्ते बि कोन ईंदो? छाजे करे तकरार ड्रामो हिन हफ़्ते न ईंदो, या वरी पूरो महीनो ई इहो जनवरी वारो तकरार ड्रामो न ईंदो? पूरी तफ़सील ॾींदासीं इन्ही नंढड़े वीडियो में। इन खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थिए, ऐं उदासी टीवी खे सब्सक्राइब भी ज़रूर कंदा। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, असां तव्हांखे ॿुधायोसीं, मीर भी तव्हांखे ॿुधायो हुयो त हिन सूमर खां पोइ ड्रामो हलंदो। सभिनी इहा अपडेट ॾिनी हुई, बिल्कुलु हिन सूमर खां पोइ हलणो। अञा सूमर न आयो आहे। अॼु आचर जो ॾींहुं आहे दोस्तों। अॼु राति कल्ह राति जेको प्रोमो अचिणो 5 बजे उहो न आयो, ऐं इन जो मक़सदु आहे त हिन हफ़्ते ड्रामो न हलंदो। 50% चांस आहिनि दोस्तों, पक न आहे। जे प्रोमो अचे हा त पोइ ड्रामे जो मतिलबु पक थी वञे हा ड्रामो हिन हफ़्ते हलंदो। प्रोमो न आयो आहे, अञा सूमर बि न आयो आहे। सूमर ते थी सघे थो डायरेक्ट प्रोमो खां बग़ैर किस्त हलाए छॾनि। थी सघे थो हिन हफ़्ते ड्रामो हलाइनि ई कोन, अञा उन्हनि जी एडिटिंग जो मसइलो लॻो पियो हूंदो। हाणे ॾिसूं था, सूमर खां पोइ ख़बर पवंदी। लेकिन असांजे हिसाब सां हिन हफ़्ते ड्रामो कोन ईंदो। तकरार ड्रामो थी सघे थो अॻे सूमर खां पोइ वञी हलाइनि। इहा दोस्तों जेका अपडेट असां तव्हांखे ॾिनीसीं, इहा अपडेट तव्हां ॿुधी हूंदी, ऐं यको लगातार अपडेट असां ॾींदा था अचूं। ऐं हाणे तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे सूमर ताईं। लेकिन असांखे नथो लॻे सूमर ते ड्रामो ईंदो। ड्रामो अॻे हफ़्ते ते ई वठी वेंदा, अञा कमु रहियल बि हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।